नाज़रीन, सेवन में गुज़िरली संगावती तकरार तां ॿिनि भाइरनि जे क़त्ल ख़िलाफ़ वारसन पारां इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गुलशेर बलोच। जी गुलशेर। जी बिल्कुल, काल जेके संगावती मामले तां ॿिनि नौजवाननि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे, जिनजी जेका अञा ताईं तदफ़ीन नाहे थी सघी ऐं उन्हनि जे वारसनि पारां जनाज़े निमाज़ खां पोइ उन्हनि जूं जेके क़त्ल थियल ॿिन्ही नौजवाननि जा जेके मढ़ आहिनि उहे इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि सवें गाॾियूं जेके आहिनि से ॿिन्ही पासनि खां बीहजी वियूं आहिनि। तक़रीबन 2 कलाक खनि जेके से धरणे खे थी विया आहिनि। निटण उस ते जेका धरणो जारी आहे ऐं वक़्तनि बवक़्तनि जेके मुज़ाहिरीन ऐं हिते जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि सां जेका चक्रियूं पिणु जारी हुयूं आहिनि। 2 कलाक गुज़रण बावजूदि अञा ताईं जेको आहे इंतिज़ामिया सां नाहे राब्तो करे सघी, जंहिंजे करे हितां जे मुसाफ़िरनि में बि जेको आहे सख़्तु परेशानी लहराए। ऐं हुतां हिननि जे क़त्ल थियल ॿिन्ही नौजवाननि जे वालिद हारून टालपुर जो चवणु आहे त जेको आहे 12 कलाक गुज़री विया आहिनि। अञा ताईं पुलिस जेको आहे सो जवाबदारनि खे जेको आहे सो गिरफ़्तार नाहे करे सघी, न ई असां सां ताउन कयो आहे। हिननि जो चवणु आहे त जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार न कया वेंदा तेसीं ताईं जेको आहे सो हीउ जेको धरणो आहे उहो जारी रहंदो। जी।